लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। कुरेशी साहब वक़्फ़े खां वल ब्रेक खां वल मूं अवां सां जेका ॻाल्हि कई, अवां हाणे 3 साल त हिते पढ़ियो, ही बिल्कुलु हिकिड़ो नओं माहौल आहे, हॉस्टल आहे, हिते तव्हांखे 2-3 शयूं त मिलियूं। अच्छा, मां तव्हांखे थोरो शुरू खां हा यूनिवर्सिटी पहुतासूं हा त ख़ुशी थी। कहिड़ो साल? इहो साईं मुंहिंजो अथव 64-65 ऑनर्स। अयूब खान जो दौरु। अयूब खान जो दौरु 1 यूनिट। हा, 1 यूनिट जो दौरु हो बिल्कुलु। पहिरीं जीअं असां दाख़िल थियासूं त ख़ुशी त थी, हाणे अॻियां वधिबो ऐं पढ़ंदासूं। काफ़ी शागिर्दनि सां दोस्तियूं थियूं, मुलाक़ातूं। जाम साक़ी अब्दुलमाजद भिरॻड़ी साहिबु जेको सिंधी कंप्यूटर जो आहे माहिर, उन ई मां गॾु दाख़िला वरिती। हुन सब्जेक्ट ॿियो मुंहिंजो ॿियो, पर असांजी पर जाम साक़ी बि गॾु वरिती। जाम साक़ी असांखां थोरो सीनियर हो। सीनियर हो? थोरो सीनियर। अच्छा। यूसफ लग़ारी बि सीनियर हो, مسعود नूरानी साहिबु बि सीनियर हो। इहे इंजीनियरिंग में पोइ थियो हीअं जो असांखे वरी जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त हिकिड़ो त पढ़ण जो शौक़ु थोरो, किताब पढ़ूं, किताब मज़मून लिखूं। तॾहिं मां लिखंदो घणो साईं। अच्छा। इब्रत में, खादम वतन में, नवाई सिंध हिकिड़ी तमामु बहितरीनु अख़बार हूंदी हुई, घटि माण्हू ख़बर, जीअं अलवईद مولانا عبدالغفور سيتائي। हीउ जेको नई ज़िंदगी जो पोइ एडिटर थियो? न न न न न उहो अब्दुलवाहिद सिंधी आहे। उहो अब्दुलवाहिद सिंधी। हा। हीउ मौलाना अब्दुलगफूर सीता जो जंहिंजो ख़ालिद सीता हिकिड़ो पुटु न आहे जेको इंफॉर्मेशन में हुयो, जेको हुयो, हाणे हयात आहे या हयात आहे या न, पर रिटायर थी वियो। रिटायर बहरहाल। पोइ साईं उहो जेको मौलाना हो अब्दुलगफूर, उन सां बि मुंहिंजी ॾाढी मुलाक़ात थी। पर हिकिड़ो आला इंसानु, जीअं तव्हां नाला वठो वॾा वॾा, ऐं डिसिप्लिन, बहितरीनु आलिम माण्हू ख़बर न आहे न। असां त ॾिठो, असां मिलियासीं। बिल्कुलु। नवाई सिंध, पोइ इहा असुली शायदि खोड़े साहिब वारनि जी हुई, पोइ हिननि जो तालुक़ु खोड़े साहिब सां हुयो, राष्ट्री साहिब सां हो। बहरहाल साईं उहो इहे अख़बारूं तॾहिं निकिरंदियूं। त मां हिन में मज़मून पियो लिखंदो वॾा वॾा, कॾहिं कंहिं ते, कॾहिं अलाम दाऊदपुर ते, कॾहिं अलामा कवी ते, कॾहिं सिंध ते, कॾहिं ॿारनि जी ॿारीअ में इब्रत जो असां हुआसूं मेंबर। उहो अञा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए बि त पोइ इहो अहिड़े नमूने सां माहौल ॾाढो सुठो यूनिवर्सिटी में मिलियो असांखे। जीअं न, पर अयूब खान जे दौर में जॾहिं 1 यूनिट हो, हा, तॾहिं तव्हां सिंध वग़ैरह ते त न लिखी सघंदा हूंदव न साईं? न, हल्को सल्को ते लिखंदा, शख़्सियतुनि ते हल्को सल्को आहे। तॾहिं अञा सची ॻाल्हि इहा अथव त तॾहिं असांखे अञा एॾो ख़्यालु मूंखे न हो त लिखां या मां फासंदुसि या न, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि। उहो देरि सां थो थिए। पहिरीं त ईअं कमु हलियो पिए। दादू कॉलेज में ई मां लिखंदो हुउसि। रूरियाण रिसालो कढंदो हमीद साहिबु, हमीद सिंधी, अला जन्नत नसीब करेसि। ॾाढो बहितरीनु रिसालो हूंदो हो साईं। मूंखे इंतज़ारु हूंदो हो त मां इहो रिसालो केॾीमहिल थो महीने पहुचे। 10 रुपया हुनजी सालियानी क़ीमत, मूं 10 साईं खे मनी ऑर्डर कर। तॾहिं मनी ऑर्डर जो दौरु हो। पोस्ट में हुनखे मिलिया, रिसालो जारी थियो। जश्न रूरियाण थींदो हर साल। पोइ असांखे दावत ईंदी, हितां हली वेंदा हुआसीं, उते रहंदा हुआसीं माइटनि वटि। तॾहिं मां इंटर में हुउसि। जॾहिं हैदराबाद त पोइ हली ईंदा हुआसीं, उते शामिलु थींदा हुआसीं काफ़ी दोस्त अहिड़े नमूने सां। त इहो जेको हो माहौल हो ऐं तमामु बहितरीनु। अवां खां ॿी ॻाल्हि थो पुछां, इहो यूनिवर्सिटियुनि ते अञा पहुता। चलो ठीकु आहे। हा, अवां जश्न रूरियाण जी ॻाल्हि कई, तव्हां को बि जश्न रूरियाण अटेंड कयो? सभु कयूं। ठीकु आहे, सभु। कंहिं बि हिकिड़े जश्न रूरियाण जी रूदाद असांजे ॿुधंदड़नि खे जी ॿुधायो जी। बिल्कुलु। तारीख़ जो हिकिड़ो वर्क आहे। बिल्कुलु साईं। थींदो हीअं हो त हर साल जश्न रूरियाण बसंत हॉल हैदराबाद, एनी बेसंत माई नाले ते, ठीकु आहे, उन में थींदो। हमीद सिंधी, मरहूम अशफाक काज़ी, ठीकु आहे, इम्तियाज़ काज़ी जो भाउ, ग़यास जुणे जो, तनवीर जुणे जो भाउ, इहे राइटर हुआ, अदीब हुआ। नासिर मोराई, जमाल रिंद, कॾहिं शमशेर, इहे जेके माण्हू गॾियल तौर ते हलाईंदा हुआ, अरेंज कंदा हुआ, ऑर्गनाइज़ कंदा हुआ। ऐं हमीद साहिब जो भाउ शमसुल हक़,
पर हमीद वॾो एक्टिव माण्हू हो, तमामु आली शान। सुबुह जो 10 बजे इजलास शुरू थींदो बसंत हाल में। तव्हां सम्झो त बसंत हाल एॾो वॾो आहे, 500-600 माण्हू आराम सां उन दौर में टुब टाह भरियल, हिकिड़ी बि तव्हांखे कुर्सी ख़ाली न मिलंदी, माण्हू बीठा हूंदा। छा त हिकिड़ो त इहो अयूब दौरु हो, ज़्यादतियूं थियूं पे, जैसे रोड हाणे निकिरंदो हुन ते बैन पइजी वियो, वरी खुलियो, वरी बैन विधुसि अयूब ख़ान। पोइ इहो जलसो सुबुह जो थींदो हो। पहिरियों इजलास थींदो हो मिसाल अदबी सेशन, रसूल पली जो बि सदारत करे, कॾहिं रशीद भट्टी पियो थो सदारत करे। उन में अदीब शाइर को टॉपिक हूंदो, उन ते पंहिंजा मज़मून उहे पढ़िबा हुआ। तमामु सुहिणे नमूने सां इहो गॾु थींदा, वरी इहो छपबा हुआ। तंहिं ज़माने में ज़हनी उॾाम वॾी हुई, माण्हू मैच्योर ऐं पली जहिड़ो माण्हू। ऐं पोइ साईं उन खां पोइ मंझंदि जो ॿियो सेशन थींदो। उहो सेशन सम्झो त कंहिं ॿिए अफ़साने ते थी वियो, उहो थियो माण्हू वेठा आहिनि, ॿाहिरि चांहि जा कैंटीन लॻियल, मानी कोन खाराइबी, एतिरा माण्हू केरु नथो खाराए सघे, हर को पीअंदो हूंदो, हर को चांहि वञी ॿाहिरि पीए। विच में वक़फ़ो थोरो थींदो हो, वरी अची असां त डुकी चवंदा अॻियां सीट मिले, पोइ असां शागिर्द हुआसीं, थोरो वर्कर पासे खां वेही रहंदा हुआसीं। ॿाहिरि मुंहिंजा फ़ोटू बि अथव पुराणा उन में। पोइ साईं इहो शाम जो वरी थींदो हो मुशाइरो। मुशाइरे जी सदार कंदो शेख अयाज़ सदाई। होॾे त पलियो साहिबु चयोसूं, इब्राहिम जोयो चयोसूं, रशीद भट्टी, तनवीर अब्बासी, शमशीर, इहे माण्हू। पोइ हीउ जेको हो सो पोइ मुशाइरो A1 थींदो साईं। ताड़ीअ जो फको, नाराए सिंध जीए सिंध, इहो नारो जेको हो उते लॻंदो हो, भले अयूब छा बि करे। जनरल अयूब जे दौर में जॾहिं वञी यूनिट जे करे इहे बंदिशूं, त इन जी इजाज़त मिलंदी, माना इजाज़त हमीद साहिब खे मिलंदी, अंदरि बंदि कमरे में तव्हां कयो त उहो वठंदो हो। पर पोइ उन मथां कात कोहड़ा पुलिस ऐं CID तमामु वॾे तइदाद में हूंदी बीठी। असांखे ख़ुदि फॉलो कंदा, ॾिसंदा हुआसीं त एक्टिविस्ट आहियूं। पर बहरहाल पोइ साईं इहो मुशाइरे में सिंध जा सभु शाइर अची उते लहंदा हुआ। पोइ थींदो हो, पोइ साईं माना उन में इब्राहिम जो थियो, ग़ुलाम रब्बानी थियो, जेके दोस्त। बाद में थींदी महफ़िल मौसीक़ी राति जो, वरी ज़रीना बलोच, अंदाज़ो लॻायो तव्हां साईं, मोहम्मद यूसुफ, कॾहिं मोहम्मद इब्राहिम, कॾहिं जुमन फ़क़ीर, जुमन मोहम्मद जुमन। त ईअं साईं पोइ महफ़िल थींदी। पोइ सुबुह जा थींदा 5। अच्छा, हा। पोइ असां वेंदा हुआसीं पंहिंजे घर ऐं वञी उते रहंदा हुआसीं, राति गुज़ारींदा हुआसीं। अहिड़े नमूने सां असां वटि उहो शयूं थींदो। जशन रूरिहाण जो असरु ॿिए ॾींहुं अख़बारुनि में, महीने खां पोइ रूरिहाण जे रसाले में उहे शयूं अचणु, ऐं उन खे माना अहिड़े नमूने सां उहो सुजाॻीअ जो हिकिड़ो दौरु हो। सुहिणी पौथो अचे वरी पोइ ॻाल्हाईंदासीं त रूरिहाण जो हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो इहो क़दम हो। ऐं हमीद साहिब हिन में, ऐं सॼी संगत जेका मूं नाला वरिता, इहे उन्हनि सां गॾु हूंदा हुआ। रूरिहाण बि ईअं छपाईंदा हुआ, नंढी प्रेस ते लिकी वञी बीहंदा। पोइ सभई दोस्त इहे नाला वरितमि, 5-6 वॾा अदीब शाइर, इहे पोइ रिसाले खे एड्रेसूं हणी ॿधी, वरी बुक पोस्ट करे सॼी जहान खे मोकिलींदा हुआ साईं। 1000 कापियूं उहे वेंदियूं हुयूं, असांखे बि पहुचंदियूं। त इहो माना हिकिड़ो जज़्बो, इहो इन सॼे ग्रुप में इहो हो, क़ौमी जज़्बो हो। न थकिबो हो माण्हू, वॾी महिनत कबी हुई। छाकाणि मां सम्झां थो त इहा हिकिड़ो अंदरि में जेको उहाव आहे, अंदरि में जेका तव्हां चार्ज थी था वञो। मिसाल जशन थी वियो न, साल लाइ वरी असां चार्ज थी वियासीं, त वरी ॿिए साल इहो थींदो। इन विच में पाण ॿियो कुझु कमु करे वठूं। उहो त ॻाल्हियूं घणियूं आहिनि साईं। हिकिड़ी साई वठूं, साई खां पोइ नाज़रीन जनाब प्रोफेसर एजाज़ कुरेशी साहिब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। ऐं जशन रूरिहाण ख़ैर सां पूरो थियो, ऐं पाण मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में साईं सां मुख़्तलिफ़ निशस्तुनि में गॾु आहियूं। असां सां गॾु रहिजो।